मुल्क के बेन शहरन जिया लाड़काने में भी 23 मार्च योम करारदाद पाकिस्तान के मौके ते जिले इंतजामिया समेत मुख्तलिफ सियासी समाजी मजहब वापारी और शहरी तंजीमुन पारा शानदार रैलियों कढ़ियों वयूं जेकी शहर के मुख्तलिफ रोडन रस्तन का थींदियों प्रेस क्लब अग्यां पहुंतियों जिते रैली में शरीक मानून के हथन में कौमी परचम कश्मीरी झंडा कायदे आज़म मोहम्मद अली जनाह अलामा इकबाल समेत पाक फौज और कानून लागू कंदड़ इदारन के सरबराह की तस्वीरुन वारा बैनर और प्ले कार्ड पिण हुआ। रैलिन दौरान मानून पारा इको साउंड ते कौमी गीत हलाए ढोल शरनायुन ते जुमरी वणी खुशी जो इज़हार कयो। उन मौके ते मानून ॻाल्हाईंदे चयो त गॾिजी करे हिकिड़ो ई पैगाम था ॾियूं पाकिस्तान जे सॼी अवाम के पाकिस्तान जे सभिनी इदारनि के अक़वाम आलम के ऐं पाकिस्तान जे दुश्मननि के असीं पाकिस्तानी मुतहद आहियूं। पूरी कौम जो पाकिस्तान जो साए झंडे तले में आहे वो आज़ाद खुशहाल आहे। उन में असां पाकिस्तान तरफ़ां असां पंहिंजो आइन ॾिनोसीं एटम बम ॾिनोसीं ऐं असां पाण अलॻि रियासत सां जी रहिया आहियूं। असां हीअ सरकारी रैली जेका निकिती आहे इहा माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त हीअ अॼु आज़ादीअ जो ॾींहुं आहे ऐं हिन आज़ादीअ जे ॾींहं ते तमामु वॾी जदोजहद सां पाकिस्तान आज़ाद थियो। जॾहिं त अॼु 23 मार्च की मुनासिबत सां निकतल रैलिन में माण्हुनि पाकिस्तान की सलामती खुशहाली और बका जो अज़म पिण वरजायो। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।